सभिनी प्यारनि दोस्तनि खे अस्सलाम वालेकुम या अली सलाम। मतिलबु दोस्तों मौसम जी ॻाल्हि कंदासीं त हे सिस्टम जेको 9-10 तारीख़ ते कमज़ोर सिस्टम आहे राजस्थान में बरसातूं वसाईंदो या न सिंध जे काफ़ी इलाइक़नि में, इन जे बारे में कुझु बहस कंदासीं। ऐं कहिड़ी शइ जेका आहे तव्हांजो हिकिड़ो सुवालु आहे, काफ़ी दोस्तनि कमेंट कया त राजस्थान गुजरात में सिस्टम अचनि पिया, सिंध में सिस्टम छो नथा अचनि। इन सवाल जो जवाबु तव्हांखे अॼु इन वीडियो में ॾींदुसि। ऐं उनखां पोइ 10 अगस्त खां पोइ आख़िरी जेके ॾाग जा ॾींहं इन में को सिस्टम सिंध में ईंदो या न ईंदो, मुकमल मालूमात डिटेल सां तव्हांखे इन वीडियो ते ॾींदुसि। तो दोस्तों सभ खां पहिरीं ॻाल्हि कंदासीं त काफ़ी दोस्त चवनि पिया सिस्टम जेको आहे राजस्थान गुजरात में अचनि पिया, सिंध में छो नथा अचनि। त ऐं पहिरीं बि चई चुको आहियां काफ़ी मरतबा, जनवरी फरवरी मार्च अप्रैल में, त हिन साल जेको आहे एल नीनो आहे। जॾहिं बि एल नीनो हूंदो आहे सिस्टम जेके आहिनि कमज़ोर थियनि था, मतिलबु त मॉनसून जेको आहे कमज़ोर थियनि, सिस्टम न मॉनसून जेके आहिनि कमज़ोर थिए थो। ऐं उनजो सबबु इहो ई आहे जो एल नीनो जे हुजण जे बावजूदि जेके मग़रबी हवाऊं आहिनि सिंध ताईं अचनि पियूं, जेके ओलह जूं ख़ुश्क हवाऊं, जेके मतिलबु त MGO बि काफ़ी साथ न पियो ॾिए, काफ़ी अचे थो त कमज़ोर थो अचे। पोइ सिस्टम में कमज़ोर आयो, जंहिं सबबु सिंध जे काफ़ी इलाइक़नि में सुठियूं बरसातूं पियूं, पर उत्तर सिंध में बरसातूं न पियूं। उनजो सबबु इहो ई हो जो उत्तर सिंध में काफ़ी इलाइक़नि में ख़ुश्क हवाऊं हली रहियूं हुयूं, ॾखण सिंध विचोले सिंध आहे, उनखां पोइ ओभर सिंध में सुठियूं बरसातूं थियूं। त हिन वारे बि ईअं आहे त हीउ सिस्टम जेको आहे राजस्थान में बि काफ़ी कमज़ोर थी चुको आहे। पहिरीं ताक़त वारो, पर हाणे सिर्फ़ु अगरि ॻाल्हि कयूं त सिस्टम जा कुझु असरात राजस्थान में बचा आहिनि। उन जे करे कुझु निमीअरूं हवाऊं जेके मॉनसून जूं ओभर सिंध में ऐं थर पारकर जे मथां ईंदियूं। ऐं हिन पासे अगरि ॻाल्हि कयूं त कुझु मग़रबी सिस्टम जा असरात आहिनि। उनजे करे मग़रबी सिस्टम ऐं मॉनसून जी हवा जी मिक्स कंडीशन जे करे कुझु इलाइक़नि में ककर ठही सघनि था। अॼु 9 तारीख़ ठहंदा, कंहिं कल्ह बि ठहिया हुया, उत्तर सिंध कुझु विचोले सिंध में ककर ठहिया हुया, किथे किथे हल्की बरसाति जा असांखे इतला मिलिया हुया। त ही ककर ठहंदा ऐं उन ककरनि मां सिर्फ़ु अगरि ॻाल्हि कयूं त हल्की दरमियानी कुझु इलाइक़नि में कुझु वक़्त लाइ तेज़ बरसाति थी सघे, बाक़ी कहिड़ी ख़ासि बरसाति नज़र न पई अचे। उहा आउं पहिरीं बि चई चुको आहियां 4 अगस्त ते त राजस्थान में सिस्टम कमज़ोर पियो थिए, वीडियो अञा मौजूदु आहे। उनजा सिर्फ़ु असरात हूंदा त किथे किथे ककर ठही सघनि था ऐं बरसाति सुठी थी सघे थी। बाक़ी को ख़ासि सिस्टम न आहे। ज़मींदार जेके आबादगार ॿाहिरि आहिनि पंहिंजो कमुकारु जारी रखनि। दोस्तो ज़मींदार आबादगार जेके ॿाहिरि आहिनि पंहिंजो कमुकारु जारी रखो, को ख़ासि वॾो सिस्टम फ़िलहालु नज़र न पियो अचे। अगरि ॻाल्हि कयूं त अगस्त में हाणे को ख़ासि वॾो सिस्टम सिंध में न ईंदो, मॉनसून काफ़ी कमज़ोर थी चुको आहे, पहिरीं बार करे चुका आहियूं। ऐं हिन वारे अगरि ॻाल्हि कयूं त सेप्टेम्बर में या अगस्त जे आख़िरी हफ़्ते में अगरि को सिस्टम आयो त सिर्फ़ु उनजा असरात थी सघनि था सिंध में, बाक़ी को ख़ासि वॾो सिस्टम नज़र न पियो अचे। मतिलबु जीअं ककर ठहंदा, पोइ हिकिड़ो ॻोठु वसंदो, ॿियो ॻोठु रहिजी वेंदो, ईअं ई हूंदो। बाक़ी को ख़ासि वॾो सिस्टम फ़िलहालु सिंध में नज़र न पियो अचे परे परे ताईं। इम्कान थिया त आउं तव्हां सां गॾु हूंदुसि ऐं तव्हांखे वक़्तु ब वक़्तु उनजी मालूमात ॾींदुसि इन पेज ते। जो मुंहिंजो हीउ पेज आहे वक़ार अली व्लॉग, इन पेज तव्हांखे मालूमात ॾियण जी पूरी कोशिशि कंदुसि। ॾखण जी हवा फ़िलहालु नॉर्मल रहण जा इम्कान, का अहिड़ी ख़ासि हवा नज़र न पई अचे, गर्मी जो ज़ोर हूंदो। इनशाला उमेदु आहे त अगस्त जे 3 हफ़्ते जी शुरूआति में, अगस्त जे 3 हफ़्ते जी शुरूआती ॾींहंनि में ऐं 3 हफ़्ते में ॾखण सिंध ऐं विचोली सिंध में ज़बरदस्त ॾखण जो हवो लॻण जा इम्कान आहिनि। उनजी मालूमात तव्हांखे वरी वक़्त ते ॾींदासीं। बलोचिस्तान में फ़िलहालु के अहिड़ा ख़ासि चांस न आहिनि। मग़रबी हवाउनि जे करे कुझु इलाइक़नि में लुकुल ककर ठही सघंदा, किथे किथे बरसाति थी सघे थी, बाक़ी कहिड़ा ख़ासि इम्कान नज़र न पिया अचनि। महिरबानी कुर।